अस्सलाम वालेकुम दोस्तों। सोप्सी यलगार जे ईंदड़ नए एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे इन जे सभिनी तफ़सीलात ॼाणण लाइ जेकॾहिं असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, जीअं हर ईंदड़ नई ख़बर जल्द खां जल्द तव्हां ॿाहिरनि ताईं मुहैया थी सघे। दोस्तों हाणे हलूं था ड्रामे जी तफ़सीलात जी तरफ़। तव्हांखे ॾेखारियो वेंदो त ईंदड़ नई एपिसोड में आनी जे मथां जेको आहे चढ़ाई कंदो बलाज ख़ान कमीनो शख़्स। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उनखां हथियार खसे छॾींदो ऐं उनखे चवंदो त जेको आहे हाणे तूं मुंहिंजे हथ में आई, हाणे मां सरेआम ॻोठ वारनि खे ॿुधाईंदुसि त सरदार बलाज ख़ान छा थींदो आहे ऐं उन खां पोइ मां सरेआम पंहिंजे प्यार जो इज़हार कंदुसि ऐं तोसां निकाह कंदुसि। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उनखे हितां अगवा करे वेंदो ऐं इहा ख़बर जेको आहे सो सुंदर खान खे पइजी वेंदी। सुंदर खान आहे त हिन जो साथी बराल हिन सां निमक हरामी करे वञी जेको आहे जमाल खान खे ॿुधाईंदो। जमाल खान खे वञी चवंदो त जेको आहे हानी खे जेको आहे हिन बलाज खान अगवा कयो आहे, तव्हांखे मां ॿुधाइण आयो आहियां। तंहिंखां पोइ जमाल खान तमामु वॾे गुस्से में हूंदो, चवंदो हाणे हिन कमीने शख़्स जो टाइम पूरो थी चुको आहे, हाणे छा थी वञे, हिन कमीने शख़्स खे मारणो आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं इहा ख़बर जॾहिं वॾे सरदार ताईं वेंदी त उहो जेको आहे सख़्तु नाराज़ थी वेंदो बलाज खान खां। उहो त पहिरियां ई बलाज खान खां नाराज़ हुयो, छो जो हीउ कमीनो शख़्स आहे ऐं बुरा कमु कंदो आहे। सरदार पाण ते सुठो ऐं बहितरीनु माण्हू आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त आख़िर में जेको आहे सो हिन में प्रोमो में तव्हांखे ॾेखारियो वेंदो त जेको आहे सो हानी जेको आहे सो तमामु घणे गुस्से में हूंदी ऐं बलाज खान सां ॻाल्हाईंदी आहे। बलाज खान खे चवंदी त जेको आहे तूं ॾिसजांइ तमामु जल्द जेको आहे जमाल खान ईंदो ऐं तुंहिंजा जेको आहे पलीत इरादा जेके आहिनि मिटी में मिलाए छॾींदो ऐं तोखे मारे छॾींदो। ऐं तंहिंखां पोइ तोखे ख़बर पवंदी त बलाज खान छा आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंधी टीवी ते तमामु जल्द हिकु नओं ड्रामो अचण वारो आहे जंहिंजो नालो ढोलाब आहे। हिन जी रिकॉर्डिंग हले थी पई। जीअं सिंधी टीवी ते नशर थींदो तव्हां ॿाहिरनि सां टाइम टेबल वग़ैरह जेको बि हूंदो उहो शेयर कंदासीं ऐं हुनमें एक्टिंग वग़ैरह जेके अदाकार आहिनि उहा तव्हांखे मां अॻु में ख़बर ॿुधाए चुको आहियां त उनमें कहिड़ा एक्टर वग़ैरह हूंदा। दोस्तों तव्हांखे मुंहिंजो रिपोर्ट कीअं लॻो कमेंट सेक्शन में पंहिंजो राय ॾींदा। वठंदासीं इजाज़त, मिलंदासीं नए वीडियो में। तेसिताईं रखंदा पंहिंजो ख़्यालु, ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।